ओबाड़ो खनासी नवा के आगाह कंदासीं। धाड़ेलनि शांगला जी रहवाज़नि असलम पठाण ते तशदुद वारी वीडियो वायरल करे छॾी आहे। जी नासी नवा के ओबाड़ो का ख़बर ॾियूं पिया। धाड़ेलनि शांगला जी रहवासी असलम पठाण ते तशदुद वारी वीडियो वायरल कई आहे। ॾोहारिन मुगवी ते तशदुद वारी वीडियो संदसि वारसनि ॾांहुं बि ओमाणे 1 करोड़ भुंग घुरी वरितो आहे। 20 ॾींहं अॻु हथियाबंद शांगला जे रहवासी असलम पठाण खे ओबावड़ो मां अगवा करे विया हुआ। ॾोहारिन पारां भुंग जी रक़म न मिलण जी सूरत में मुगवीअ खे मारण जी धमकी पिणु ॾिनी वई आहे। जंहिं त वारसनि जो चवणु आहे त मिसकीन आहियूं, एतिरा पैसा किथां आणियूं, पुलिस बि सहकार नथी करे। मुगवीअ जे वारसनि पारां इहो चयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। ओबावड़ो खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर हबीब रहमान चाचड़ लाइन ते मौजूद आहे। जी हबीब रहमान, आगाह कजो। हाँ जी, ओबावड़े जे इलाके में अगवा जे वारदात मुसलसल रुकी जी मिसी जो आहे। धाड़ेलनि कहिड़ी कार्रवाई करे 20 ॾींहं अॻु ओबावड़े जे इलाके में अगवा थी वियल जेको आहे शैला वारे इलाके जो रहवासी असलम पठाण जेको आहे इंसानियत तशदुद वारो वीडियो जेको आहे रौती कचेवारे में इलाके में वायरल थियो आहे। संदसि वारसनि ॾांहुं उमाणे छॾियो आहे। धाड़ेल मुगवी जे वारसनि खां 1 करोड़ रुपया भुंग बि तलब करे वरितो आहे। धाड़ेलनि भुंग न ॾियण सूरत में जेको आहे मुगवी खे क़त्ल करण जी धमकी बि ॾेई छॾी आहे। मुगवी जे वारसनि जो चवणु आहे त असां मिसकीन आहियूं, असां भुंग रक़म जो बंदोबस्तु करण में नामुमकिन आहे ऐं पुलिस कख वञी बीणो न आहे कयो। असां परेशान आहियूं ऐं घर में असांजो रोज़ ॾियण जो मतिलबु आहे असांजी पुलिस जी मदद करे ऐं मुगवी जी जल्द बाज़ियाब कराए वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी हबीब रहमान तफ़सीलनि जे लाइ।